Previous class we were discussing about the proportion and now we are going to forward. तो अॻिते पिया हलूं हाणे तव्हां खां पुछंदो ॿुधायो त ईअं नंबर मिलियल हूंदा पोइ तव्हां खां पुछंदो डिसाइड कयो त जेके हीअ तव्हांखे प्रॉब्लम ही मिलियल आहे इज़ लिखियल हूंदो MCQs में ट्रू और फॉल्स. जेके अहिड़े क़िस्म जा प्रॉब्लम हूंदा आहिनि न उन में ऑप्शन कोन हूंदा आहिनि उन्हनि में छा लिखियल हूंदो आहे ट्रू और फॉल्स. ही क्वेश्चन मिलियल हूंदो पोइ लिखियल हूंदो डिसाइड दिस इज ए प्रोपोर्शन या चवंदो दिस इज ए प्रोपोर्शन ट्रू और फॉल्स. त पोइ असां फ़ैसिलो कंदासीं इहो सच आहे या कूड़ आहे. ठीकु आहे. त पोइ डिसाइड करण जे लाइ प्रोपोर्शन आहे या न आहे. प्रॉब्लम प्रोपोर्शन जो आहे फॉर्मूलो बि साॻियो लॻंदो. एक्सट्रीम वारा एक्सट्रीम सां दर्ब कंदव मीन वारा मीन वारनि सां दर्ब कंदव. जेकॾहिं ॿिन्हिनि जो जवाबु साॻियो आयो जेकॾहिं ॿिन्हिनि जो जवाबु साॻियो अची वियो त तव्हां चवंदो येस ट्रू प्रोपोर्शन आहे. जेकॾहिं जवाबु साॻियो नथो अचे त ऐं IB वारनि जेके टेक्निक अथव क्वेश्चन पुछण जी माना ऑप्शन ईअं ॾेई छॾनि ही लिखनि चवंदा डिसाइड दिस इज नॉट अ प्रोपोर्शन या चवंदा दिस इज नॉट अ प्रोपोर्शन ट्रू और फॉल्स. सो सवाल पुछण जो माना ॿई लॉजिक आहिनि न. पुछंदा दिस इज प्रोपोर्शन ट्रू और फॉल्स. चवंदा ही प्रोपोर्शन आहे इहो सच आहे या न आहे सच. या पुछंदा दिस इज नॉट प्रोपोर्शन ही जेका वैल्यू तव्हांखे मिलियल आहे या प्रोपोर्शन न आहे इज दिस ट्रू और फॉल्स. लॉजिक क्वेश्चन जी सम्झो. ठीकु आहे. ॾिसूं था पहिरें नंबर खे त प्रोपोर्शन आहे या न आहे. अचो प्रोपोर्शन चेक करण जे लाइ तव्हां छा कंदव हिन खे तव्हां छा कंदव अरन 24 30 40 ओके. तव्हां हिननि खे पाण में मल्टीप्लाए कंदव हिननि खे पाण में मल्टीप्लाए कंदव. ॾिसंदव जेकॾहिं हिननि जी प्रोडक्ट बराबरि अची थी वञे त असां चवंदासीं इज़ प्रोपोर्शन सच आहे. जेकॾहिं नथी अचे त नॉट प्रोपोर्शन. हीअं ॾेई करे चवंदो इज़ प्रोपोर्शन लिखंदो. ऑप्शन ए में चवंदो ट्रू ऑप्शन बी में चवंदो फॉल्स ऑप्शन सी में चवंदो बोथ ॿई थी सघनि था ट्रू बि थी सघे थी त फॉल्स बि. ऑप्शन डी में चवंदो नन ऑफ दिस. पोइ ही सी ऐं बी ॾे न ॾे ऑप्शन ट्रू ऐं फॉल्स ज़रूरु ॾींदो. ओके. छो त तव्हांजी किताब में बि आहे. कयोसि था मल्टीप्लाए 80 ट्रू आहे इंट 30 छा कढियो थी हिनखे 720. ही नंबर त ॾाढो ग़लति आहे. हल ठीकु. हिनखे कया बाबा मल्टीप्लाए सम्झ में आई कयां. थैंक यू बाबा कयां मल्टीप्लाए करे ॾिसां न सही आहे न. ठीकु आहे. जेकॾहिं ही ॿई बराबरि अची विया त तव्हां चवंदो इहो छा आहे ट्रू आहे. इहो हिकिड़ी कंडीशन जो क्वेश्चन आहे. हाणे तव्हां खां पुछे ही प्रोपोर्शन ॾेई हाणे तव्हां खां पुछे थो इज़ नॉट प्रोपोर्शन. पहिरियां तव्हां खां पुछे इज़ प्रोपोर्शन सच आहे फॉल्स आहे या ट्रू आहे. हाणे तव्हां खां पुछे थो हीअं ॾेई करे इज़ नॉट प्रोपोर्शन ही प्रोपोर्शन कोन्हे सच आहे ट्रू आहे या फॉल्स आहे त छा थींदो फॉल्स आहे. माना ॾिसो क्वेश्चन साॻियो आहे सिर्फ़ु थोरो नॉट जे लॻण जे करे माना इन्हनि जी लॉजिक चेंज बि थी वञे. इज़ दिस क्लियर. पोइ फॉल्स आहे. जेकॾहिं हिते तव्हां खां पुछे थो इज़ नॉट प्रोपोर्शन त पोइ ही छा आहे फॉल्स आहे. जेकॾहिं पुछे थो इज़ प्रोपोर्शन त पोइ छा आहे ट्रू आहे. ठीकु आहे. त पोइ ही तव्हां पाण कंदव त फॉल्स आहे या ट्रू आहे. ठीकु आहे. इहो उन खां पोइ फाइंड द मीन. इन जो वॾो तव्हां जे क्लास में मतिलबु त आहे तव्हांजे 6th क्लास में 7th क्लास में मैट्रिक क्लास में बि हिन जो तव्हांजो ॾाढो माना आहे. फाइंड द मीन मीडियन इंफॉर्मेशन हैंडलिंग एंड मोड शायदि डिस्कस थियल आहिनि पहिरियां बि इहे त उमेद आहे त ही तव्हांखे ईंदी हूंदी.
15 ऐं 60 जी असांखे छा फाइंड करणी आहे मीन त पोइ हीअ तव्हांखे 2 नंबर कहिड़ा मिलियल आहिनि एक्सट्रीम मिलियल आहिनि न ठीकु आहे त असां छा कंदा आहियूं जॾहिं नंबर मिलियल न हुजे त उहे नंबर कहिड़ा हूंदा आहिनि एक्स हूंदा आहिनि ठीकु आहे त असांखे छा मिलियल आहे हिकिड़ो 15 मिलियल आहे ऐं ॿियो 60 मिलियल आहे माना ॿई असांखे एक्सट्रीम मिलियल आहिनि त पोइ असां छा कंदासीं त मीन केरु हूंदो एक्स हूंदो त पोइ ॿियो मीन बि केरु हूंदो एक्स हूंदो हाणे छा कंदासीं हिन ॿिन्हिनि खे प्रोडक्ट कंदासीं हिननि खे हिन सां हिननि खे हिन सां त छा थींदो 15 खे ज़रब कंदो 60 सां इंटू एक्स खे मल्टीप्लाए कंदो कंहिंसां एक्स सां ठीकु आहे 15 खे 60 सां मल्टीप्लाए कयो 900 इज़ इक्वल टू एक्स खे एक्स सां मल्टीप्लाए कंदो एक्स स्क्वायर छो थियो भला 2x न थियो माना जॾहिं बि तव्हांजी एक्स साॻी हुजे माना बेस साॻिया हुजनि त हुनजा पावर छा कबा आहिनि एड कबा आहिनि मसलन हीअं हुजे तव्हांजो एक्स हुजे प्लस एक्स हुजे त हीअ बि थी वेंदो एक्स स्क्वायर ही 2x थींदो छो त जॾहिं बि तव्हांजी बेस साॻिया हुजनि नंबर साॻिया हुजनि ऐं उन्हनि जे विच में प्लस हुजे त हिकु हिन जे अॻियां हूंदो आहे हिकु हिन जे अॻियां छा थी वेंदो 2x हाणे ही बि बेस एक्स साॻियो ही बि एक्स साॻियो जॾहिं बेस आर सेम नोट वेन बेस आर सेम एंड आर मल्टीप्लाइड जॾहिं बेस साॻिया हुजनि ज़रब में हुजनि देन त पोइ वी एड पावर्स ठीकु आहे जंहिंजे मथां कुझु कोन हूंदो आहे हिकिड़ो पावर हूंदो आहे पहिरें ॾींहं में डिस्कस कईसीं हिकु हिन जो त घणा थींदा एक्स जो स्क्वायर इज़ दिस क्लियर ठीकु आहे त हाणे हीउ तव्हांजो थियो 900 असांखे छा फाइंड करणी आहे मीन फाइंड करणी आहे माना एक्स अकेली फाइंड करणी आहे न हिते छा आहे एक्स जे मथां स्क्वायर आहे त पोइ स्क्वायर कॾहिं ख़तमु थींदो जॾहिं असां अंडर रूट वठंदासीं छो त स्क्वायर ऐं अंडर रूट हिक ॿिए जा जानी दुश्मन आहिनि स्क्वायर इन अंडर रूट जानी दुश्मन आहिनि हिक ॿिए जा त पोइ हिन जे मथां बि अंडर रूट अची वेंदो एंड हिन जे मथां बि अंडर रूट अची वेंदो जॾहिं जानी दुश्मन हूंदा त हिन खे ख़तमु हिन खे ख़तमु कंदो हिते तव्हांजो अंडर रूट 900 रहंदो ऐं इज़िकल हिते छा रहंदो एक्स रहंदो 900 जो अंडर रूट 30 माना 30 खे जेकॾहिं तव्हां 30 सां ज़रब कंदो जवाब छा ईंदो 900 त तव्हांजो जवाब ईंदो 30 ऐं ॾिसो हाणे अहिड़ा इंस्टीट्यूट्स हूंदा हाणे तव्हां ॾिसो 900 जो अंडर रूट कीअं कढिजे पोइ ॿार छा कंदा आहिनि पोइ 900 लिखी हिन खे तव्हां टेबल लॻाइण माना फैक्टर वठणु शुरू कंदा आहिनि अब ॿिनि जी टेबल हिन ते लॻी घणा दफ़ा लॻी 4 दफ़ा हिकु हेॾां 5 ॾूं 10 0 वरी ॿिनि जी टेबल 2 वरी 0 हल जॾहिं इहे फैक्टर वठी बस कंदा तेसि ताईं ऐलान ईंदो बाक़ी टेस्ट में 2 मिंट अथव ठीकु आहे त पोइ माना तव्हांखे लॻंदा त हीउ पिया ॾिसो 900 जो हाणे फैक्टर कढूं प्रॉब्लम त आहे न पंजे खे कीअं कढूं कीअं ख़बर पई त बाबा जॾहिं बि कंहिं नंबरनि जे साइडनि में 0 हुजनि न पहिरें नंबर जो तव्हां स्क्वायर लहो ही भले 0 हुजनि 0 खे छॾे ॾियो ठीकु आहे छा आहे 9 आहे न 9 जा फैक्टर 3 3 जो हिकु दफ़ो निकितो न पेयर निकितो न त हिन जो हिकिड़ो ॿाहिरि कढो ऐं जॾहिं बि पेयर में हीअं हुजनि 0 पेयर में हुजे न त पोइ हिकिड़ो 0 न गॾे छॾियो ही तव्हांजो आंसर हूंदो हिकिड़ो 0 ॿाहिरि छो त 0 बि पेयर में आहे न माना जॾहिं बि तव्हांजा ज़ीरोस पेयर में हुजनि 400 हुजे 400 जो छा निकिरंदो हीअं हुजे 400 जो कीअं ख़बर पए 20 निकिरंदो ॾिके जो माना तव्हां 4 जो 0 खे छॾे ॾियो तव्हां छा कयो तव्हां 4 जा फैक्टर वरिता न घणा चकर 2 चकर ॿिनि जो हिकु चकर पेयर ठहियो हिकु ॿाहिरि त पोइ 400 मां डबल 0 मां हिकिड़ो ॿाहिरि गॾे छॾींदव तव्हांजो प्रॉब्लम सॉल्व थी वियो ठीकु आहे ऐं MCQ ईंदा अथव माना हीअं लिखियलु हूंदो आहे 1600 खे वरी ॾाहे कयो 20 खनि 0 हूंदा या 5 0 माना 7 0 डबल 0 हुजनि सिंगल जी ॻाल्हि न पियो कयां ठीकु आहे
माना 0 जेकॾहिं पेयर में तव्हांजो 4 हुजे ऐं हुनजे पोयां 8 0 हुजनि त पोइ अहिड़ा प्रॉब्लम जॾहिं थींदा न त पोइ ईअं पेयर कढे माना लॉजिक हूंदो माना वर्क वाइसली सियाणा थी करे सोचो शयुनि ते माना जेकॾहिं तव्हां मैथमेटिक्स वांगुरु हिनखे हल कंदव न वेही हीअं फैक्टर वठणु हीअं करणु त पोइ माना जीअं मूं ॿुधायो न तव्हां हिनखे प्रॉब्लम सॉल्व करे अल्हम्दुलिल्लाह जॾहिं बी खे टिक कंदव न ऐलान थींदो बाक़ी 5 मिंट अथव ठीकु आहे त पोइ अहिड़ी जेकॾहिं लॉजिक खे नथी सम्झ में अचे न गो फॉरवर्ड बीहो न इज़ दिस क्लियर मीन सम्झ में अची वई त हाणे हिन प्रॉब्लम जो बि तव्हां ईअं मीन कढंदा हिन ॿिनि खे ज़र्ब कराईंदा ऐं पोइ सॉल्व कंदा किथे मीन में कोन ईंदो बिल्कुलु कढंदा आहियूं डिस्कस कईंदा आहियूं उहो चैप्टर है 6 में हाँ हाँ क्वालिटी क्वेश्चन जी मुझे लाडला ॿुधायां पियो न ही 6 क्लास जी मैथमेटिक्स आहे उते नंबर ईअं हूंदो प्लस माइनस में कोन हूंदो हाँ निकिरंदा आहिनि ऑफकोर्स निकिरंदा आहिनि पर असां हिते छा कंदा आहियूं मीन मीडियन मोड में असांखे पॉजिटिव वैल्यू खणणी हूंदी आहे ॾिसो एक्स जे अॻियां हिकिड़ी को ऑपरेशन आहे उहो सॉल्व थी वियो हा जेकॾहिं तव्हां कढो था प्लस माइनस हिनजी बि त आहे न त ॿई हिक ॿिए कैंसिल आउट कंदा ठीकु आहे तव्हांजे चवण जे मुताबिक़ त सर एक्स प्लस माइनस जो थींदो अब थिए त सर पोइ 900 इन जा जेकॾहिं 30 निकिता त उहे बि त प्लस माइनस जा थींदा न ठीकु आहे त पोइ हेॾे ज़र्ब में हेॾे वञी वंड में कंदा ॿिन्हिनि खे ख़तमु कंदा पर हूंदासीं छो न पढ़ंदा कंहिं जो न हूंदा हा खणंदा न आहियूं हुनजी लॉजिक आहे छो न खणंदा आहियूं डिस्कस कंदासीं हूंदी आहे ऑफकोर्स मैथ ईअं हवाल प्रोग्राम न आहे मैथ जा बिल्कुलु कॉन्सेप्ट आहे न हूंदा इज़ दिस क्लियर बाबा जेकॾहिं तव्हांखे मीन चवे त फाइंड करे वेंदव न ठीकु आहे ईअं फार्मूलो कोन रखबो त माना हिनखे गॾु कयूं नंबर रखूं उते छा कंदा ॿिनि नंबरनि जी प्रोडक्ट खणी x² खणी छॾींदा या वरी हींअर प्रॉब्लम मिलियल आहे न तव्हां छा कंदा हे 18 ज़र्ब 32 इंटू हिते x खणी छॾींदा माना क्विक प्रॉब्लम ईअं कबो जॾहिं बि तव्हांखे मीन जो चवे न त तव्हां ईअं कोन सोचींदा 1 रखां 2 रखां 3 रखां 4 रखां वरी 2 सां ज़र्ब कयां वरी रेडिकल न ॾिसो हिते मूं केॾा स्टेप खटाए छॾिया ॾिसो फाइनल छा हुयो हिन ॿिनि जी प्रोडक्ट हुई न प्रोडक्ट जे मथां रेडिकल पे ॾिनोसीं न हाणे छा थी वियो हिते मूं रेडिकल ॾेई छॾियो रेडिकल बि अची वियो स्क्वायर बि ख़तमु थी वियो हाणे ॾिसो 18 ऐं 32 हाणे तव्हांखे ॾुखियो थो लॻे न इन जा फैक्टर वठो 18 जा फैक्टर वठंदो छा थींदो 3 ॿाहिरि निकिरंदा 2 अंदरि रहंदो रेडिकल में माना हीअं थींदो न 18 जा फैक्टर वठंदो छा थींदो 3 ज़र्बिया 3 ज़र्बिया 2 ईअं थींदो न छो टिकी 9 ॿिन 18 ईअं लिखी सघंदो न माना साॻे तरीक़े सां ॿियो कंहिंजा फैक्टर वठां 32 जा छा निकिरंदा 5 दफ़ा 2 त पोइ 5 दफ़ा 2 माना 2 ज़र्बिया 2 ज़र्बिया 2 ज़र्बिया 5 दफ़ा 2 आहे न त 4 दफ़ा माना हुन जा तव्हां 4 कढी छॾियो ॾिसो असांजो रूल छा आहे रेडिकल छॾाइण जो असां पेयर ठाहींदा आहियूं ऐं 2 ॿाहिरि कंदा आहियूं रखोसि 1 2 3 4 ही 5 बाबा हिननि जो पेयर ठहियो 3 ॿाहिरि ओके हिननि जो पेयर ठहियो 2 ॿाहिरि हिननि जो पेयर ठहियो 2 ॿाहिरि हिननि जो बि पेयर ठहियो 2 ॿाहिरि ॿी ट्रिकी 6 ॿी छका 12 ॿी 12 24 दिस इज़ योर आंसर क्विक वे ठीकु आहे जीअं ॾिसो हुन ॿुधायो त बाबा हाणे जेकॾहिं 32 हुजे त पोइ ॿिनि जे मथां पावर 5 हूंदो न त पोइ हिकिड़ो जेको अकेलो आहे उनखे रेडिकल में छॾे ॿिया ॿाहिरि कढोसि सही आहे जेको पेयर ठहंदो पेयर जो हिकिड़ो ॿाहिरि वेंदो आहे न हिते बि पाण ईअं ई कयो आहे न त पोइ जॾहिं पेपर में अहिड़ा मीन वारा सवाल अचनि त हुन ते एतिरो क्विक अटैक ईअं कबो आहे इज़ दिस क्लियर या वरी छा हूंदो आहे उते आंसर मां बि जवाबु निकिरंदो आहे मसलन तव्हांखे चए थो मीन फाइंड कयो तव्हांखे हीअं प्रॉब्लम ॾेई छॾियईं 15 ऐं 30 तव्हां ज़र्ब कयो जवाबु आयो आहे 900 जवाबु छा आयो आहे 900 पोइ तव्हां नंबर खणो
ऑप्शन मां ए खणो उनखे उन सां ज़रब करायो ॾिसो 900 अचे थो न आयो छॾियोसि ग़लति आहे ॿियो नंबर खणो उनखे उन सां ज़रब करायो ॾिसो 900 अचे थो न आयो छॾियोसि टियों नंबर खणो उनखे उन सां ज़रब करायो जेकॾहिं तव्हांजो ही नंबर अची वियो न 900 उहो तव्हांजो आंसर हूंदो फॉर एग्जाम्पल हीअं माना तव्हांखे चवे थो 15 एंड 60 जी मीन इज़ 15 ऐं 60 जी मीन आहे ऑप्शन ए 40 ऑप्शन बी 35 ऑप्शन सी 30 ऑप्शन डी नॉट ऑफ दीस ठीकु आहे त पोइ मीन कढण जो तरीक़ो छा हूंदो आहे असां हिन ॿिन्ही नंबरनि खे ज़रब कराईंदा आहियूं न इन ॿिन्ही खे ज़रब करण जो जवाबु छा आयो 900 हाणे हीउ तव्हांजो जवाबु अची वियो 900 हाणे तव्हां छा कंदव पहिरियां ए ऑप्शन खणो इनखे ज़रब करायो तव्हांखे ख़बर आहे 4 चौको 16 900 कोन थींदो छॾे ॾियोसि 35 खे हीउ बि ऑप्शन कोन ईंदो छॾे ॾियोसि तव्हां हिनखे खणंदव छा कंदव 3 खे 3 सां 9 माना ॾिसो ऑप्शन लॻे पियो न 3 खे 3 सां हिनखे चेन सां चेन खे कयो 1600 ठहियो ई कोन हिनखे कयव प्रॉब्लम 3 खे 3 सां कयूं था 9 त अचे थो पर 0 अॻियां कोन ईंदसि 25 खे हीअं कबो न 35 हिनखे छा कंदव 35 खे 35 सां 5 5 25 माना पहिरियों ऑप्शन तव्हांजो 5 ईंदो पर हिन जे आख़िर में छा आहे 0 आहे न हिते पहिरियां छा आयो 5 माना इहो ग़लति आहे त पोइ हिनखे ज़रब कंदो छा सां टिटकी 9 0 ही ऐं 0 बिटी ज़रब वारो बि हूंदो त पोइ हीउ तव्हांजो बेस्ट ऑप्शन आहे माना जॾहिं बि तव्हांखे मीन चवे या तव्हांखे स्क्वायर रूट चवे मीन चवे या माना को बि नंबर लिखियल हुजे तव्हां खां पुछे द स्क्वायर रूट ऑफ दिस इज़ त पोइ छा कंदव जेके ऑप्शन में नंबर मिलियल हूंदा न उन्हनि खे पाण में ज़रब कंदो ॾिसो उहो नंबर अचे थो जेकॾहिं नंबर अची वियो त उहो तव्हांजो जवाबु हूंदो इज़ दिस क्लियर साफ़ कोन भला सही आहे त पोइ माना जॾहिं बि तव्हांखे मीन वारा प्रॉब्लम हुजनि न ऐं अंडर रूट में तव्हांखे स्क्वायर रूट वारा प्रॉब्लम पुछे न त पोइ हुन ते अटैक ईअं कबो आहे तव्हांखे ॾिसण में वॾा ईंदा पर तव्हां जवाब खणी उन्हनि खे पंहिंजो पाण में ज़रब कराईंदो जेकॾहिं जवाबु उहो मथियो अची वियो त उहो तव्हांजो जवाबु हूंदो नथो अचे त नन ऑफ दीस हूंदो इज़ दिस क्लियर थैंक यू बाबा साईं रुमाल हो मूंखे किथां अचे सही आहे भले ठीकु आहे त उन खां पोइ आहे तव्हांजो पुछंदो त ठीकु आहे हाणे इहो प्लस प्लस में तव्हांजे लाइ असाइनमेंट बि आहे इन खां अॻिलो प्रॉब्लम उनखे तव्हां पाण डिस्कस कंदव जंहिंखे सम्झ में न ईंदी उहो पुछंदो रहंदो ठीकु आहे टुडे वी विल डिस्कस दी सेकेंड चैप्टर ऑफ 9th क्लास ठीकु आहे त उहो आहे तव्हांजो एक्सपोनेंट या इहे छा ख़बर पए छा आहे सिस्टम ऑफ रियल नंबर्स एक्सपोनेंट एंड रेडिकल्स सिस्टम ऑफ रियल नंबर्स ॿियो नंबर पहिरियों नंबर तव्हांजो सेट आहे ऐं सेट को टीचर डिस्कस करे पियो ठीकु आहे रियल नंबर्स एक्सपोनेंट रेडिकल ठीकु आहे रियल नंबर जी डेफिनेशन त मूं शायदि डिस्कस कई जॾहिं तव्हांखे नंबर डिस्कस कयासीं इवन नंबर ऑड नंबर प्राइम नंबर कंपोजिट नंबर त शायदि या मूं बि डिस्कस कई हूंदी न कई हुयमि ठीकु आहे त रियल नंबर छा हूंदा आहिनि यूनियन ऑफ रेशनल एंड इरेशनल इज़ कॉल्ड माना ही तव्हांजो रेशनल एंड इरेशनल नंबर जॾहिं पाण में मिलंदा आहिनि त छा ठहंदा आहिनि रियल नंबर्स ठीकु आहे त पोइ ही आहे तव्हांजी रेडिकल ठीकु आहे रेडिकल जे अॻियां तव्हांजो को बि नंबर हिते हूंदो ठीकु आहे ईअं हूंदो आहे ऐं हिन में को न को तव्हांजो ए नंबर हूंदो हिन खे चवंदा आहियूं असां रेडिकल बि चवंदा आहियूं स्क्वायर रूट बि चवंदा आहियूंसि ऐं ॿियो छा चवंदा आहियूंसि अंडर रूट बि चवंदा आहियूंसि
ठीकु आहे। इहे टई हिन जा नाला आहिनि। जेके नंबर हिन जे अॻियां हूंदो असां हुनखे छा चवंदा आहियूं, इहो हिन जो इंडेक्स आहे। ऐं जेको हिन जे अंदरि नंबर हूंदो न हुनखे चवंदा आहियूं छा, रेडिकांड। ठीकु आहे, रेडिकेंड या रेडिकांड। मसलन हीअं हुजे तव्हांजो 2, ठीकु आहे, त पोइ हीउ छा हूंदो तव्हांजो इंडेक्स, हीउ तव्हांजो छा हूंदो रेडिकांड, ऐं हीउ तव्हांजो छा हूंदो रेडिकल। ठीकु आहे। त हिन चैप्टर खे ऐं प्लस में प्रोपोर्शन वारे चैप्टर खे तव्हां प्लस प्लस में ॾिसंदा हलंदा। ठीकु आहे। जेको फोकस हूंदो पंहिंजो हिन क्लास ते हूंदो, ऐं हिन सां गॾु जेका तव्हांजी अलजेब्रिक में शयूं ईंदियूं उहे बि डिस्कस कंदासीं। इज दिस क्लियर? जेकॾहिं प्रीवियस मां को क्वेश्चन आहे त भले पुछो। थैंक यू वेरी मच। कंहिंजी लिखंदासीं? हा लिखंदासीं।